वला तक़ूलू लिमन युक़्तलू फ़ी सबीलिल्लाहि अमवात। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदना मुहम्मदिन व बारिक वसल्लिम तस्लीमा। अल्लाह पाक इन हाज़िरी के कबूल फरमाए। ऐं वॾी उमेद आहे त जंहिं महबूब रब जे महबूब मदीने जे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो महबूब उनजे निस्बत में तहां बि हाज़िरी कई आहे, असां बि हाज़िरी कई आहे। फ़कीर साबिर हुसैन, असांजो कामरेड नियाज़ हुसैन, ॿिया हिन सोने कम में रब उन्हनि खे तौफ़ीक़ ॾिनी आहे। बाबा जेके आयासीं बि अॻियां रब शिरकत जी तौफ़ीक़ ॾिनी आहे। पकनि पक्का त अॼु हाज़िरी क़बूल आहे, अॼु असांजो वक़्तु। सैयद शुहदा जन्नत जे नौजवाननि जे सरदार महबूब मदीने जे सोने घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कुरड़नि जे सुवार हज़रत सैयदना इमाम आली मकाम हुसैन अलैहिस्सलाम उन्हनि जो शान, उन्हनि जा फ़ज़ाइल, उन्हनि जूं पंहिंजे रब जे लाइ, अल्लाह जी रज़ा जे लाइ, दीन इस्लाम जे सर बुलंदी जे लाइ जेके बेहतरीन खां बेहतरीन ऐं बेमिसाल कुर्बानियूं, रुगो कुर्बानी न, कुर्बानी करबला शरीफ जे मैदान में पाण ॾिनऊं, उन्हनि खे महरम शरीफ ईंदो आहे त ॼण यादि वरी दिलि ते ताज़ी चढ़ी ईंदी आहे। जाॾे काॾे मुस्लमाननि में इन महबूब जे बचड़े जे ॾुखड़नि जी हिकिड़ी तवार हूंदी आहे, अखियुनि में नीरनि जी हिकिड़ी लार हूंदी आहे। अहले सुन्नत वल जमायत त आहे ई मदीने जे साईं जे सचन आशिक़नि सां गॾियल। सचन आशिक़नि इहा ख़बर हुजे, मदीने जे साईं जा सच्चा आशिक़ केर आहिनि जन खे सदाई महबूब जो अंदर में इश्क लॻो पियो आहे। इन इश्क में शरीयत ते हलंदा आहिनि, महबूब जे सुन्नत ते हलंदा आहिनि, महबूब जी रज़ा ते हलंदा आहिनि। पाण फरमायूं त जेकॾहिं मुहिबा दावा कस मां मोहब्बत कयां थो त पंहिंजे महबूब जो फरमा बरदार हूंदो आहे। अॼु तूं ॾिसंदे त करबला वारी निमाज़, करबला जी निमाज़ त पंहिंजो वटि पाण आहे। सुभान अल्लाह। तीरनि में, तरारनि जे छांवनि में जो कंहिं चयो आहे त न मस्जिद में, न मेहराबू में, न दीवारों के साए में नमाज इश्क अदा होती है तलवारों के साए में। हाँ सही। एड़े दुखे वक्त में भी महबूब जे बचड़े नमाज पढ़िया ऐं दही जी राह खीमन तंबुन मुबारकन जे अंदर
3 ॾींहंनि जी उञ शहज़ादा उञ में पाक उञ में अम्मा साइणियूं उञ में ग़ुलाम उञ में त भई सॼी ॾही जी राति निमाज़ क़ुर जी तिलावत ऐं रब जे लाइ मोहबत जूं सदाऊं ऐं ॿुड़ा असां अहले सुन्नत वल जमाअत वारा सरकार जे बचड़े जी क़ुर्बानी खे दीन इस्लाम जी रोशनी में मल्हाईंदा आहियूं। हे त तूं सम्झी वेंदे हे अहले सुन्नत जो शाइर आहे। छा थो चए थो जंहिंजो नानो नबी सरदार हुजे उहो कीअं यज़ीद तुंहिंजो यार हुजे। इहा ख़बर अथई ओए असां केर आहियूं असां शेर खुदा जा शेर आहियूं। इहो घुरंदा खुदा खां ख़ैर आहियूं शल उम्मत नाने जी पार हुजे। सिर माल सजो कुर्बान कबो वध शरीयत जो वनी मान कबो। शरीयत के मथे क्यों करबला के मैदान में कायम कूफे में कुरान कबो ला इलाहा इल्लल्लाह जी तमार हुजे। सुभान अल्लाह। अॼु जाते भी ला इलाहा इल्लल्लाह जी तमार आहे न समझ जाए हिते हुसैन जो फैज़ आहे। सुभान अल्लाह। बेशक जाते ॾिनियूं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ मिठियूं हुजनि ओ उहे ॾिनियूं निभागा कीअं कपजनि। हिकिड़े असहाब सबूरे खे सरकार उनजी कमाई पंहिंजे हथ मुबारक में खई महबूबन हथ मुबारक में खई सॼी हयाती बिना वज़ू जे उन कमान खे हथ तलातो कदुर वारा ओद शरीफ ॾे वेंदे या मदीने शरीफ़ काॾे वेंदे कंहिं असाबी जे घरड़े में विया तशरीफ़ फरमा थिया पानी जो ख्याल फरमायो त पानी हुजे त पियूं त हुन खली पानी जी भरी पई ऐं खणी पेट पाण पंहिंजे नूरानी लबड़नि मुबारकनि सां खलीअ जो मोह लॻाए पाणी पी वरी मोटाए ॾिनऊं। उन कैंची खणी खलीअ जो मोह कपे पाण वटि रखियो चई मां क़ुर्बान वञा हाणे हिन ते ॿिए कंहिंजा चप लॻनि दिलि बर्दाश्त कई न कनि त पोइ जाते मदीने जे साईं चुबियूं ॾिनियूं हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाए थो त मुंहिंजे अखियुनि ॾिठो मुंहिंजे कननि ॿुधो सैयदना इमाम आली मकाम नंढड़ा शहज़ादा हिन आया हिन करीमन पंहिंजा ॿई हथ मुबारक उनजे नंढड़नि हथनि मुबारक
मुबारकन में विझी ऐं फरमाइनि था त हे मुंहिंजा नंढड़ा हुसैन नंढड़नि अखियुनि वारा हेॾे चढ़ंदो आहे प्यार सो बि मदीने जे साईं जो चढ़ंदो आहे इन नूरानी जिस्म अतर मुबारक ते नंढड़ो इमाम शहज़ादो चढ़ंदो थो अचे जॾहिं सीने मुबारक ते पहुचे थो त पाण पंहिंजी ज़बान मुबारक चूसाइनिसि था पोइ दुआ था फरमाइनि ए मुंहिंजा अल्लाह मां हुसैन सां मुहबत कंदो आहियां तूं बि मुंहिंजे हुसैन सां मुहबत करणु फरमाए ऐं जेको मुंहिंजे हुसैन सां मुहबत करे उन सां बि मुहबत करणु फरमाए दुनिया में खैर जी शिर शर जी जंग लॻल आहे खैर जी शिर शर जी जंग लगी पई आहे खैर चाहे खैर वारा रब जी रज़ा ॻोल्हिनि अल्लाह जो हुकुम नाफ़िज़ करणु घुरनि हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी करीमन ताईं इहा ॻाल्हि हलंदी थी अचे हिकिड़े पासे खैर वारा रब जे रज़ा तलबण वारा त ॿिए पासे शैतानी अटकलुनि वारा पोइ इन जंग में इन झेड़े में इन चचकलश में अहिड़ा भी मकाम आया अहिड़ा भी टाइम आया आशिक़नि जे मथां आया भाड़ियुनि जे मथां आया भॼी विया आशिक़नि जे मथां आया उन्हनि खिली खिली सिर बि क़ुर्बान कयो माल बि क़ुर्बान कयो अर्ज़ कयूं त न को माल खपे न को दुनिया खपे त रब तुंहिंजी रज़ा खपे सुभान अल्लाह करण सां हर कंहिंखे सवाब आहे पोयनि खे बि सवाब आहे उन्हनि जो आवाज़ घरो आहे शागिर्द सुञाणंदा आहिनि उस्ताद जे फैज़ सां मुरीद सुञाणंदा आहिनि मुर्शिद जे फैज़ सां अॼु काइनात जे मुर्शिद जबलनि जो मुर्शिद पहाड़नि जो मुर्शिद पत्थरनि जो मुर्शिद मदीने जो साईं अबू जल जे हथ में पथरियूं जो उनखे फरमायो त मां केरु आहियां त पथरियूं मदीने जे साईं जे कलमो पियूं पढ़नि साईं मुर्शिद थिया सॼी काइनात जा मुर्शिद छा त महबूब सीगारिया आहिनि फैज़ सां सीगारिया आहिनि जॾहिं ओद जबल ओद वारी जंग पए लॻी हाणे ऐलान थियो आहे सुभाणे जंग ते हलिबो जंग यानी अल्लाह जे नाले ते सिर ॾियणु अॼु त माण्हू ज़कात बि नथा ॾियनि अॼु त माण्हू रमज़ान शरीफ़ जा रोज़ा बि नथा रखनि अॼुकल्ह में जेका ख़लक वॾियूं दवाऊं करे थी पई इहे ॿ टिनि ॾींहंनि खां पोइ हिते का बि शइ न ॾिसंदे आशिक़नि जी ॻाल्हि सिर ते अची वञे मदीने शरीफ़ जी मस्जिद नबवी मुबारक टे महबूब जा ग़ुलाम असाब सगोरा वेठा आहिनि पाण में कचहरी पिया था कनि सुभाणे जो प्रोग्राम पिया था ठाहिनि अदा असांजा भाग जो अल्लाह जे ख़ातिर सिर ॾियण जो टाइम आयो आहे अचो त दुआ घुरूं हाणे हिकिड़ो दुआ थो घुरे मालिक सुभाणे उहद जे मैदान में मुंहिंजो अहिड़े सां मुक़ाबिलो कराइजांइ अहिड़े सां
मुकाबलो कराए जाए हीअं धकहणी काफ़र खे मारे विझा जीअं तुंहिंजो दीन मथे थिए दुआऊं आशिक़नि जूं दुआऊं ओद जो ऐलान थियो आहे जंग जो ॿियो दुआ थो घुरे मुंहिंजा रब मुंहिंजो अहिड़े काफ़र सां मुक़ाबिलो कराए जाए हो वॾो ताक़त वारो हुजे ॾाढो हुजे वॾी ताक़त हुजेसि मां पुॼी न सघांसि मां तुंहिंजे ख़ातिर हुनखे धक हणा पर हो मूंखे धक हणे पोइ मूंखे मारे विझे तुंहिंजे करे मरी वञा सिर तोते क़ुर्बान करे वञा शहीद थी वञा पोइ मुंहिंजो लक बि खपे मुंहिंजा कन बि खपे मुंहिंजा चप बि खपे क़यामत जे ॾींहुं जॾहिं तूं उथारे मूंखे लक न हुजे मूंखे कन न हुजनि मूंखे चप न हुजनि अॼु त क़यामत जो एतबार कढी आहे त का थींदी जे क़यामत ते एतबार हुजे त को शहर में फुरूं हुजनि रोड ते फुरूं हुजनि फुरुनि जे करे खून हुजनि झेड़ा हुजनि न न क़यामत विसरी वई थी ख़ल्क़ खां अथई आशिक़नि जो ॾिस मुंहिंजा रब तूं मूंखां पुछा करी मुंहिंजा बाना मां तोखे नक बि ॾिनो हो कन बि ॾिना हा चप बि ॾिना हा काॾे कई पोइ तोखे मां चवां त सिर त तुंहिंजे लाइ ॾेई आयो हुमे पर इहे चप कन इहे बि तुंहिंजे करे वठराए आयो आहियां त जीअं तूं राज़ी थिए ॿिन्ही जो मतिलबु छा हो मक़सदु छा हो सिर त ॿई ॾियनि पिया पर हो वध नेमत करे पियो त इहे सभु शयूं तोखे क़ुर्बान थियनि हे महबूब जे बचड़े जा ग़ुलाम आहिनि इन्हनि जो जॾहिं इहो हाल आहे त करबला में हिन जे सरदार जो हाल छा हूंदो सही थियो बि जेका हुन दुआ घुरी उहे थी जेका हिन दुआ घुरी उहे थी हाणे मुंहिंजा सोना अॼु तोखे मां हिकिड़ी हदीस मुबारक थो ॿुधायां हले आओ क़िबला हले आओ पूरी त हुयमि राति तव्हां सलाद पढ़ो मां ॿोले मुबारक में आ रिवायत में आ त जॾहिं अमीरुल मोमिनीन हज़रत इमाम हुसैन मदीने शरीफ को मोकिलाइनि पिया मदीने शरीफ खे छॾनि पिया मके शरीफ वञनि पिया त उन टाइम में मोमिननि जी हिकिड़ी माउ ज़ाहिरी हयाती में बची हुई मोमिननि जी माउ सम्झो था महबूब जूं घर वारियूं हिकिड़ी अम्मा बीबी उम्मे सुलमत बची ॿियूं पंहिंजे रब वटि मदीने जे साईं वटि पुॼी चुकियूं पाण उन वटि विया ऐं उन खां मोकिलाइण लॻा अम्मा साईं फरमाइश थी ए मुंहिंजे अखियुनि जा नूर मूंखे छा थी वियो आहे तोखे मां गमगीन थी ॾिसां तुंहिंजी सूरत चहिरो मुबारक फिको थी ॾिसां हज़रत इमाम हुसैन अर्ज़ कयो मां छो न गमगीन थिया मां छा कयां मुंहिंजो भाउ मूंखां जुदा थी वियो हाणे यज़ीद मुंहिंजो पीछो करे रहियो आहे त मां मदीनो बि छॾियां हाणे मदीनो शरीफ़ छॾी वञा थो पोइ मां गमगीन न हुजां अम्मा साण इहा ॻाल्हि ॿुधी चवंदा पंहिंजे कमरे मुबारक जे अंदरि वई कचरा कमला बोतल हिकिड़ी खणी आई रोए बि पई ऐं फरमाइश पई त ए हुसैन ए मुसाफ़िर रोईंदे ॾिसी
इमाम अता फरमाइन पंहिंजी अम्मा के उम्मुल मोमिनीन के त मां छा थी वियो आहे छो था रोयो अम्मा साण अॻिते वधी साईं जे सिर मुबारक के भाकड़ थी पाए चुमियूं थी ॾे रोए थी ऐं चएसि थी पई फरमाइश थी त ए हुसैन हिन शीशे में उहा मिटी आहे जेका करबो बल्ला जी मिटी आहे आए मुझे वर हजरत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जॾहिं मिट्टी रतो रत थी वञे त उन वक्त मुझे बचड़े जी शहादत वेझी हूंदी खबर हुई ना असाबन के खबर पई सुभाणे जंग दुआ घुरे जहिड़ी घुरे उड़ी थी हुनजो त हणी काफ़र खे मारिया ताक़त वारे काफ़र खे मारिया दुश्मन तुंहिंजे दीन जो खुटाया ॿिए वरी चयो त मां ताक़त वारे काफ़र सां तुंहिंजे करे विढ़ा मूंखे शहीद करे विझे कन न खपे त क़यामत जे ॾींहुं तुंहिंजे ॾाढो फ़ख़ुरु कयां त तोते क़ुर्बान करे आयो आहियां सिर सां गॾु जंहिं जूं दुआऊं घुरियूं उहे ई थियूं हिते बि ख़बर ई न बिरादरान इस्लाम अमा सां कहूं हज़रत इमाम हुसैन पुछनि था त या मिटी अमा दस त सही कॾहिं आई कीअं आई साईं तोखे ॾिनी चए थी नंढड़ा हुयो ॿई नंढड़ा हुयो इमाम हसन इमाम हुसैन साईं ॿई नंढड़ा हुयो हिकिड़े ॾींहुं तख़्तियूं लिखियव अखर लिखियव खणी पंहिंजे उस्ताद ॾे वियो मुंहिंजा अखर भला या मुंहिंजा भला तव्हांजे उस्ताद कयो त ॿिन्हीअ जा अखर शहज़ादा पंहिंजो मट पाण इन्हीं जा पंहिंजो मट पाण है ना मां कहिड़ो ॾिसां त कहिड़ा भला मूंखे त ख़बर ई नथी पए चए ना उस्ताद ॾस चए साईं पंहिंजे बाबे साईं वटि वञो बाबुल इल्म वटि वञो हज़रत मौला अली मुर्तज़ा वटि वञो ॿई बचड़ा आया आहिनि मौला अली मुर्तज़ा फरमाइनि था ॾाढो ॿिन्ही सुठो लिखियो आहे चए बाबा कुझु न कुझु त फ़र्क़ु हूंदो पाण फरमायूं मूंखे कोई फ़र्क़ जी ख़बर कान्हे का वञो चाचे पंहिंजे उस्मान वटि कारे मोकिलियईं मां उन ॾींहुं इहो बयानु कयो हो त छो त जॾहिं सुलह जे पहिरीं तारीख़ अम्मा ख़ातून जन्नत जो निकाह मदीने जे सुहिणे घोट मौला अली साईं सां करण ते फरमायो निकाह जो फरमायो अली वलीमो कर वलीमो सम्झो लाको था सम्झो मौला अली साईं होया त बादशाह पर फ़क़्र क़बूल कयो फ़क़्र अर्ज़ कयूं को रुपयो पैसो त कोन्हे आका जीअं फरमायो पहाड़ फरमायो घर में छा थी अर्ज़ कई ॿ शयूं आहिनि हिकु घोड़ो आहे जंहिंते जंग कंदो आहियां ॿी ज़िरह पाईंदो आहियां पाण फरमायो घोड़ो रखी छॾ ज़िरह कपाया उन मां वलीमो हाणे ज़िरह खणी निकिता बाज़ार वञनि पिया त परियों हज़रत उस्मान गनी साईं अचनि पिया पाण ॾिठूं अली साईं काॾे था वञूं साईं ज़िरह कपाइण थो वञा सरकार हे निकाह थियो आहे हे ज़िरह कपाए वलीमो कंदुसि पाण फरमाइनि था मां जो वेठो आहियां मां ज़िरह वठां थो बाज़ार छो था वञूं हवा शइ तो वटि बि जेका ज़रूरत न हुजे बिना ज़रूरत वारी शइ उहे वठंदा जेके सर्वे चऊं था भला मौला अली साईं फरमायो हा तव्हां वठो पैसा घणा पैसा हुनजा घटि आहे पर पाण फरमायो त 480 दिरहम थो ॾियां अली 480 दिरहम में वॾा हुनजा ॾिनऊं खणी अच्छा वो ॾेई पैसा फरमायूं अली तुंहिंजी ज़िरह ॿियो पाए मोमिननि खे ॻाल्हि न वणंदी ॿिए सीने ते इहा ठहंदी बि न हाणे मुंहिंजे तरफ़ां शादी निकाह जो हदियो थी तूं पैसा बि ॾिनई ज़िरह बि ॾिनई सम्झे थो मौला अली साईं कहिड़ा ख़ुशि था हूंदा अब हाणे ॿार भला घर मां विढ़नि थियूं था त हेॾे ॿार
एक कामरेड आहे बार सुधारे रहे तू पहिन बाबा के कामरेड ए हो नडड़ियों धमतर मचायो एक कदो कला को वेठी सुलझ छड़ियो अल्लाह से सभनी के भागवान करे पर खामोश वेठी सुभान अल्लाह शाबाश थी तो तू का दो निकते मस्त एकड़ा बकरी दस तो होडो लड़का सी बुझा साई मौला अली साईं से तो मदीने जे घोट वटाया सने बिननो पैसा बजनो पहाड़ फरमाया हे केड़ी गाला चे सही हजरत उस्मान मिलियो मां के जरा में वतई पैसा से हे पैसा बजने जरा भी हजो करे मोटाई दी नहीं पहाड़ फरमाया अली अतरा खत भई उस्मान दे ला दुआ करो सुभान अल्लाह वो ये प्यारा नहीं हुंदा हां सही देसी मजा सही ये प्यारा हुंदा सुभान अल्लाह मौला अली साईं मोकिलिन था त उस्मान ॾे वञो जंहिं महिल हज़रत उस्मान वटि आया उन चयो मुंहिंजा ॿई अखियुनि जा नूर आहियो मां तव्हांजे अखरनि जो फ़ैसिलो नथो करे सघां हज़रत उमर वटि वञो मदीने जे साईं फारूक जो लक़ब ॾिनो अथसि माना फ़र्क़ु करे वेंदो आहे हक़ बातिल में मथां उहो तव्हांजे अखरनि जो फ़र्क़ु ॻोल्हे विझे जॾहिं हज़रत उमर फारूक वटि आया हज़रत उमर फारूक चयो मां तव्हांजे अखरनि जो फ़ैसिलो न कंदुसि अबू बकर वटि वञो सुभान अल्लाह हा साईं सुभान अल्लाह हाणे आया हज़रत अबू बकर वटि हज़रत अबू बकर चयो त तव्हां शहज़ादनि जो फ़ैसिलो उहो कंदो जेको तव्हांखे कुलनि ते खणंदो सुभान अल्लाह बेशक तव्हांजो फ़ैसिलो ॿियो केरु कंदो वञो हुज़ूर पाक सलाह ॿई शहज़ादा मदीने जे साईं वटि आया हाणे महबूब खे त प्यारा हा बेशक पाण फरमायूं त मुंहिंजा ॿई शहज़ादा हसन ऐं हुसैन ॿई जन्नत जे नौजवाननि जा सरदार आहिनि सैयदा सैयदा शबाब अहल जन्नत जन्नत जे नौजवाननि जा हे ॿई सरदार आहिनि चुमड़ियूं ॾींदा हा इचूं मुबारक उन्हनि जूं चुमंदा हा फरमाईंदा हे ॿई दुनिया में मुंहिंजा बहकंदड़ गुल सुभान अल्लाह एॾा त प्यारा हो सुभान अल्लाह करीमन फरमायो त तव्हां ॿिन्ही जा अखर भला हिन अर्ज़ कयूं न साईं नाना साईं फ़र्क़ु ज़रूरु हूंदो पाण फरमायूं ए मुंहिंजा नवासो मां लिखण सां वास्तो नथो रखां तव्हांजे ख़ुशख़ती जो फ़ैसिलो नथो कयां त अर्ज़ था कनि साईं तूं नथो करे त जिब्राईल लॻे जो उहो अचे असांजो फ़ैसिलो करे सुभान अल्लाह इते थोड़ो समझे हथो सुभान अल्लाह कर भला जे इते जिब्राईल घुराए सघिया पिया त करबला में न पिया घुराए सघिया हाँ सलाम सलाम सोने जी कुर्बानी के सुभान अल्लाह ईअं रब खे को राज़ी करे त ख़बर पएसि न उन्हीं वक़्तु जिब्राईल अलैहिस्सलाम हाज़िर थिया आहिनि रब जो पैगाम था ॾियनि त अल्लाह जा रसूल रब तो फरमाए त तुंहिंजे ॿिन्ही नंढड़नि लिखणु सिखियो आहे पहिरीं त रब तोखे इन्हनि जी मुबारक थो ॾे सुभान अल्लाह असांजा बचड़ा लिखण पढ़ण सिखनि दोस्त मुबारक हुजनि पाड़े वारा मुबारक हुजनि मिट माइट मुबारक हुजनि हज़रत इमाम हसन हज़रत इमाम हुसैन लिखण सिखनि त अल्लाह मुबारक हुजे पहिरीं त मुबारक हुजे जो तुंहिंजा ॿई नवासा लिखण सिखिया आहिनि अल्लाह पोइ जिब्राईल थो अर्ज़ु करे लिखियो त ॿिन्ही भलो आहे पर रब फ़ैसिलो कंदो गुल लाल यानी हिकिड़ो याकूत ॻाढ़े रंग जो ॿियो समरद साए रंग जो लाल खणी अची ॾिना सुभान अल्लाह
हाणे लाल पिया अवा गाढ़ो खणी इमाम साईं जी तख़्ती ते साओ हज़रत इमाम हसन साईं जी तख़्ती ते गुल रखिजी विया तो लाल रखिजी विया सुभान अल्लाह मदीने जे सोने साईं जे बचड़नि जो फ़ैसिलो रब थो करे असां लीक ॾेई भला कयूं या को इनामड़ो ॾियूं उस्ताद इनामड़ो ॾियनि रब जन्नत जा याकूत ज़मरद यानी ॿ मोती मोकिलिया मदीने जा सोना साईं उन्हीं महिल सिर मुबारक सजदे में रखी शुक्राने अल्लाह ताला फरमायो तो मुझे शुक्र कंदे त वधाई ॾींदो करीमन फरमायो तो शुक्र कंदा अर्ज़ कयूं शुक्र कीअं थींदो पाण फरमायूं शुक्र दिल बि कंदी ज़बान बि कंदी उज़वा बि कंदा शुक्र इन टिनी सां थींदो आहे दिल जो शुक्र इहो आहे त दिल मञे त हे शइ मुंहिंजे रब मूंखे ॾिनी आहे मां तव्हांखे कई मिसाल ॿुधाईंदो आहियां ज़ाहिरी दुनिया जा अहिड़ा कम जॾहिं मशहूर वारे साईं खे खणी वियासीं हे लगारी साहब मौलाना गुलाम अहमद लगारी रहमतुल्लाह ताला अलैह ख़ैर नातन साहब लगारिन जी 600 जरे बि ज़मीन पानी जी खोट हुजे ॿियो पाणी जी उते पुछड़ी आहे वॾनि माण्हुनि धिका हणी उहो पाणी पाण ॾे कयो मुद टपी पई वञे बनी सुके पई पोइ लाड़काणे वियो सरदार पीर बख्श भुट्टे जी कचहरी हुजे खुलियल कचहरी हे ताक सां मौलाना साहब बीठो आहे ॾाढी वारा अॼु बि नथा वञनि उन्हनि जी जेका हिसा माण्हुनि खे कान्हे का ॻाल्हि हे बि ताक सां बीठो उतां हिकिड़ो मोटरसाइकिल ते फ़क़ीर लंघियो ॾिसी हिनखे चई त तूं छो बीठो आहे चए यार सरदार पीर बख्श खे दरख़्वास्त ॾियां असांजो माण्हू पाणी बंदि कयो आहे नथा ॾियनि चए हा त असां पंहिंजे सरदार पीर में था हलूं हिन पीर खे खणी मोटरसाइकिल ते सिधो दरगाह ते वठी आया बेपरी नवाज़ में मशहूर वारा साईं आया फ़क़ीर घर घर ते साईं पाणी कोन्हे मुद चढ़ी वेंदी कीअं कंदासीं 600 जने पाण फरमायूं छो घुरूं दुनिया वारनि खां पाणी उन को पानी था घुरूं जेको जान खे ॾे थो मालिक पाणी ॾे बस हे मोटी आयो 2 ॾींहं न गुज़रा तला काल हूंदा मींहं जी कड़कड़ी पर एॾा मींहं पिया जो दिक्का त उन्हनि पाण भॻा ॾिनई न हा अॼु जे पक हुजे त पोइ धाड़े सां पैसा कमाए व्याज रिश्वत सां पैसा कमाए या ठगी सां मुसलमान पैसा कमाए या ब्लैक सां मुसलमान पैसा कमाए न मुसलमान हक़ हिलाल सां पैसा कमाए उनजी दिल ॻोल्हे ॻोल्हे त मूंखे ॾींदे ताते मींहुं न पियो असे मींहुं वसण वारा नफ़िल पढ़ी थकिजी पिया हिकिड़े ॾींहुं सॼो ॻोठु निकितो मैदान ते हाणे निमाज़ पढ़ियऊं हिकिड़ो ॿाहिरि जो फ़क़ीर आयो उन खां पढ़ायूं निमाज़ उन पढ़ाए पूरी कई त परे खां ककर ज़ाहिर थिया सभु ख़ुशि थिया त अॼु मींहुं वसंदो ईंदा वेझे आया त ॻरंदा विया दूर थींदा विया सभिनी जा मोहरा लही विया सभई मायूस थी विया हिकिड़ी कुराड़ी हिकिड़ो दड़ो हो उन ते चढ़ी रण कई असांखे ख़बर आहे त पाणी ॾींदे सुभान अल्लाह अब आवेदन का कर मुझ महबूब ने फरमायो त पहिरीं तुंहिंजी दिल या तस्दीक करे त हे नेमत अल्लाह ॾिनी आहे ॿियो तुंहिंजी ज़बान गुण ॻाए रब जा त मालिक ॾिनो थी शुक्र अल्हम्दुलिल्लाह थोड़ा तुझा रब करीम तुझा एहसान को जिक्र करे दुरूद पढ़े को पाठ फरमायूं बाक़ी उज़वा अथस उज़वण जी कोशिश करे त हराम में न वञनि रब जे हुकुम में इहो थी शुक्र जॾहिं शहज़ादनि जो फ़ैसिलो कुदरत कयो याकूत जो लाल बि आयो ज़मरद जो लाल बि आयो ॻाढ़ो लाल बि आयो साओ लाल बि आयो ऐं उन्हनि जी तख़्ती ते थिया त मदीने जो साईं त असांखे पढ़ाइण सेखारणु आयो आहे न
पाण उन महिल सजदे में विया ऐं शुक्र करण लॻा ऐं जेको आहे सो रोइण लॻा पर पाण दुआ घुरण लॻा त ए अल्लाह मुंहिंजे ॿिन्ही नवासनि ते लुत्फ़ो करम फरमाए इन्हनि जे जिस्म ते वार वार जे सदके क़यामत जे ॾींहुं मुंहिंजी उम्मत बख़्शे ॾे जेतिरा वार आहिनि ओतिरा त बख़्श पर इन्हनि जे सदके मुंहिंजी गुनहगार उम्मत बख़्शे ॾे फ़क़ीर केॾा मदीने जे साईं खे प्यारा पक छोटा था हा कनि त पोइ महबूब जो तरीक़ो छॾे हैफ़ न आहे जंहिं महिल महबूब ने आ दुआ फरमाई मुंहिंजे नवाज़नि जे मथां लुत्फ़ो करम फरमा ऐं जेतिरा उन्हनि जे जिस्म ते वार आहिनि ओतिरा जेके हिन गुनहगार बख़्शण फरमाए पर इन्हनि जे सदके क़यामत जे ॾींहुं मुंहिंजी उम्मत गुनहगार बि बख़्शण फरमाए इहो सरकार दुआ फरमाई आहे त जिब्राईल रोइण लॻो पाण फरमायूं ए जिब्रील तूं छो थो रोए जिब्राईल अर्ज़ थो करे तव्हांखे पंहिंजी उम्मत केॾी त प्यारी आहे केॾी तव्हांजी पंहिंजी उम्मत ते शफ़क़त आहे पर मां तव्हांखे हिकिड़ो पैगाम थो ॾियां पियो हे जेके ॿई शहज़ादा तव्हांखे एॾा प्यारा आहिनि इन्हनि खे तव्हांजी उम्मत शहीद कंदी जंहिंखे ॻाढ़ो लाल मिलियो आहे इहो रत सां तरारनि सां तीरनि सां हिकिड़े मैदान में शहीद कयो वेंदो ज़बान मुबारक निकिरी ईंदी ॿिए खे ज़हर ॾेई शहीद कंदा हाणे जेकॾहिं तूं साईं मूंखे हुकुम करे त मां तोखे उतां जी मिटी आणे ॾियां पोइ इहा मिटी खणी अची जिब्राईल सरकार खे ॾिनी आहे पाण रोइनि बि था फरमाइनि था हिन मिटीअ में मुसीबतूं बेचैनी जी धप बूया अमा साण फरमाइण लॻी सुणे इमाम आली मक़ाम खे भली वञ बचड़ा मुसाफ़िर पर तुंहिंजे शहादत जा फ़ैसला त बचपन में थी विया हाणे जेकॾहिं ग़ुलाम दुआ घुरनि त इहो जेको आहे थी वञे फ़ैसिलो त पोइ जेकॾहिं इमाम साईं दुआ घुरे त फ़ैसिलो छो न थिए हा पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुध जेके माल घुरनि जेके सिर घुरनि जेके सभु कुझु घुरनि रब जे लाइ उहो ई ॻाल्हि फरमायो आहे त मुंहिंजे लाइ $1 ॾे त 10 ॾिए 10 ॾे त 10 हुजे छो त रब त ॾींदो आहे न त पोइ अल्लाह ताला फरमाए थो त जेके मुंहिंजे लाइ सिर ॾेई मौत सां वञी मिलंदा इहे बोल न चओ शहीद इहे मुंहिंजे दीन जा शाहिद इहे मुंहिंजे ला इलाहा इल्लल्लाह जा शाहिद गवाह असां ज़बान सां कलमो पढ़ूं ला इलाहा इल्लल्लाह हो ज़बान सां त कलमो पढ़नि पर सिर ॾेई रत सां लिखनि त बेशक ला इलाहा इल्लल्लाह अल्लाह पाक फरमाए थो त तव्हांखे पंहिंजा गवाह प्यारा मूंखे पंहिंजा गवाह प्यारा इहे जेके हिन शहीद आहिनि ए इंसानो मथां चओ इहे मरी विया इहे तरार सां कटिजी विया इहे हिन ॻाल्हि में मरी विया न वला तक़ूलू हरगिज़ न चओ लिमन युक़्तलु उन्हनि माण्हुनि जे लाइ फी सबीलिल्लाह जेके रब जे लाइ क़त्ल कया विया मारिया विया टुकड़ा टुकड़ा कया विया इन्हनि खे मोल न चओ बल अहयाउन इहे ज़िंदा आहिनि इन्हनि जी ज़िंदगी इन्हनि जी हयाती जी सम्झ तव्हांखे अची नथी सघे अल्लाह
कुरान शरीफ में घणियूं आयतूं अबा हिकड़ा अल्लाह जे लाइ करार सां शहीद थींदा आहिनि मरंदा आहिनि हिकड़ा वरी अल्लाह जे ख़ातिर सॼी हयाती हर उहा शइ क़ुर्बान कंदा आहिनि जंहिंजो जंहिंजो रब फरमाईंदो वियो आहे उहे वली आहिनि उहे बि रब जे इश्क जे करार था कुटनि उहे बि ज़िंदगी हिकिड़ो असां बि सॻुरो राति जो आयो पियो राति पइजी वई बिजली कान हूंदी तंबू है कहीं जाए खीमो है रात ते टिका हाणे उते जरा अंदर सुतो ॾिसे त ज़मीन जे अंदरूं तबार सूरत जो आवाज़ तो अची पढ़ण असां पाण पहुचा त भॼे आबा जिन आला केरा अबा जिन छा जरा क़ुरान पढ़ंदो असां सॻुरो उतां खीमो पटे ॿिए हंधि सुबह जो मदीने जे सोणे पुट खे अर्ज़ कई कि भला ख़बर कान हुई त का ख़बर आहे पर मां जो सुखुस थे तो तबार जो आवाज पे जने एड़ो मोमिन अंदर पे हो जो अंदर मोल अंदर पर तबार पे पड़े सुभान अल्लाह महबूब ने कोन फरमाइश थी न थी दो पाण फरमायो या सूरत जेका पढ़ंदो 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 उनके क़ब्र जे अज़ाब खां छॾाए छॾींदी सुभान अल्लाह असां के जेको मौत जे उन जा भी इनाम असां जी जेको खिदमत करे उन जा भी इनाम असां जे लाइ कंहिं केस में शाहिदी जे उन जा भी इनाम अल्लाह ताला फरमाए थो जेको मुंहिंजे लाइ शहीद हुजे उन जा भी इनाम मदीने जा साईंदा फरमाइनि पिया त शहीद जा 6 इनाम सुभान अल्लाह मालिक कहिड़ा पाण फरमायूं त पंहिंजे रत जे फुड़े सां जेके भी गुनाह ख़ताऊं बेफ़रमानियूं सभु माफ़ सुभान अल्लाह जेको भिटाई साईं बैत फरमायो आहे त ॾाढ़ीअ त रत रतियास ॾंद त मोते न ॿुधिया लटन तां रत फुड़ा अमड़ थे उघियास मिड़ई माफ़ कयास ख़ालिक बदले तू न सुभान अल्लाह पहिरियों इनाम रत जे पहिरें फुड़े सां जेके भी गुनाह माफ़ ॿियो जेको इनाम आहे उहो इनाम इहो आहे त मौत जे वक़्त में जन्नत में पंहिंजा बंगला बाग ॾिसे सुभान अल्लाह हिते भाॼनि खे मिल्कियतूं आहिनि कोरड़ा थी विया आहिनि कुर्सियुनि ते वेठा आहिनि त ॿिया औलाद खे चङा त चकर थो ॾिया रहिया दुकान थो ॾिसी ॾियां अब ताज़ो थी वेंदुसि बदली त घुमाया अब तो न डुकण जहिड़ो न हलण जहिड़ो न वेहण जहिड़ो अब आमड़ ई रूह खे आथ थी ईंदी ॾिसंदुसि त टाइट थी वेंदुसि त पोइ जन्नत जा बंगला ॾिसे त उन जो हाल छा हूंदो सुभान अल्लाह टियों क़यामत ताईं क़ब्र जे अज़ाब खां महफूज़ सुभान अल्लाह चौथों क़यामत जे ॾींहुं जेका दहशत थींदी पाण फरमायूं त हीअं जो क़ब्रनि मां उथंदा मर्द औरतूं ख़लक सिजु हीअं बीठो हूंदो गर्मी हूंदी मलाइकनि जे हथ में लकड़ूं हणंदा दोज़ख जा वॾा थकाम हूंदा मग़ज़ माउथ थी वेंदा अकुल चट थी वेंदा हीअं ॿाहिरि निकिरंदा वाइड़नि वांगुरु ख़बर न पवंदी कंहिंखे बि लील कपिड़े जी जिस्म ते न हूंदी अमा साईं अर्ज़ु कयो साईं उहे मर्द औरतूं जो उघाड़ा निकिरंदा पाण फरमायूं कंहिंखे कंहिंजो होश ई न हूंदो ओ इहा क़यामत जी जेका हैबत आहे मदीने जा साईं फरमाइनि था त शहीद ते टके जो असर बि न हूंदो सुभान अल्लाह उहो पंहिंजे उन दबदबे सां बीठो चौथों पंजों इहो टियों चौथों इज्जत वारो छठो रब घुराए मथे ते रखी छॾियोसि दोज़ख ॾिसे भी अदब करे सिज ॾिसे भी अदब करे अज़ाब वारा मलाइक ॾिसण भी अदब कनि अंबिया औलिया ॾिसण त बि वॾो लिहाज़ कनि इज्जत वारो ताज शहीद जे मथे ते हूंदो चार पंजो
हाँ सुभान अल्लाह हाणे चढ़न खे त ख़बर कान्हे पर जन खे अल्लाह बचड़ा ॾिना आहिनि पैसा बि ॾिना आहिनि ऐं पुटु प्यारो हुजई ज़ोर हाणे ठहे थो ॾिसे उचो थो वञे असां तोखे भत बि खाराईंदासीं न करी घोरियो भत थो वञे वञ वञी ॾाढो चकर ॾेई हा हा अब आप पैसे वालों भी हुजे पुटो भी प्यारो हुजेसि चवंदो त हलियूं भलियूं शहज़ादियूं सुहिणियूं परणायासीं अब दिलि चवंदी न चवंदी आहे भई मदीने जो सोनो घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त शहीद जो मान ऐं मर्तबो मक़ाम ऐं मर्तबो अल्लाह वटि अल्लाह फरमाए थो जन्नत में 72 हूर तोखे ये हिकड़े मौत ते तो मिले रब जे ख़ातिर मौत ते रब जा इनाम था हलनि चओ मदीने जा साईं था फरमाइनि पिया उन जा मिट माइट औलाद पंहिंजा पर पंहिंजे अज़ीज़ो अकारब में पूरा 70 ॼणा अल्लाह फरमाईंदुसि भले दोज़ख वाजिब थी वई अथनि पर शहीद तूं चवंदो वञ त मां छॾे ॾियां हे त शहीद जो उहो इनाम आहे सोना जेको ज़ुल्मन खुदा जी राह में शहीद कयो वञे पर नाज़ कयूं पंहिंजे वक़्त ते जो उम्मती मदीने जे साईं जा आहियूं रुन त मुंहिंजी उम्मत जे जंग जो मौक़ो कंहिंखे न मिले ईअं रहिजी वञे अञा मूंखे हुकुमी शहादत बि ॾे हुकुमी हो हक़ीक़ी हे हुकुमी पाण फरमाइनि था पिया त अल्लाह जे राह में मारजण खां सवाइ ॿिए 7 शहादतूं मुंहिंजे उम्मत जूं ताउन में मरे ताउन खे छा चवंदा आहिनि बीमारी जो क़िस्म आहे उन में माण्हू बचंदो न आहे पर निमाज़ी हुजे नेक हुजे शरीयत ते हलंदड़ हुजे उहो उन में मरी वञे मरी बिस्तरे ते वियो मरी हिन ते बीमारी में वियो पर हुकुम शहादत वारो सुभान अल्लाह ये छा ॿुधई न हुकुम हाँ सुभान अल्लाह नथा सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर नारे मुर्शिद करीम पाण फरमाईंदा मुंहिंजो उम्मती ॿुधी वञे त शहीद पासे जी हिकिड़ी बीमारी थींदी उन में मरी वञे त शहीद अहिड़ा फट निकिरनि से नासूर थी पवनि उन्हनि खे दवा न लॻे उन में मरी वञे त बि शहीद ऐं पेट जी का अहिड़ी बीमारी लॻेसि उनखे दवा न लॻे उन में मरी वञे त बि शहीद बाहि में सड़ी पियो उहो बि शहीद पर जेका औरत डिलीवरी में विलादत जे दौरान मरी वञे उहा बि शहीद शहीद हाणे त सुवाल थो करे त ज़ुल्म जेको शहीद कयो वञे मारियो वञे उहो शहीद आहे त इमाम साईं जे मथां जेके हिननि ज़ुल्म कया उन्हनि जो नाराज़ो बि आहे तशद्दुद ज़ुल्म नबी साईं जे खानदान मुबारक ते नंढा वॾा मासूम शहीद तीर इमाम साईं जे अखियुनि मुबारकनि जे साम्हूं अकबर घोट ते तीरनि जी बरसात कासिम घोट ते तीरनि जी बरसात सुभान अल्लाह
तांगे गाल बुधाईंदो आहियां त मौला हैदर करार वठे कड़नि ॿिनि ॼणनि जो फ़ैसिलो आयो उठो चए पियो मुंहिंजो आहे हो चए पियो मुंहिंजो आहे पहाड़ फरमायूं कसम ॿई कयूं पिया वञनि हिकिड़ो कूड़ ते हिकिड़ो सच ते हाणे फ़ैसिलो न पियो थिए त हिकिड़े चयो साईं हिन उठ खे को जे हिन जे हियाम ते कारो दाग हुजे त उठ मुंहिंजो आहे बाबा उठ पुसी वेंदो मरी वेंदो चए साईं जेकॾहिं हिन जो कारो दाग निकितो त मुंहिंजो आहे हे मूंखे पैसा भरे ॾिए पर जे कारो दाग न निकितो त मां उठ जा पैसा भरे ॾींदोमांसि फ़ैसिलो क़बूल थियो उठ खे ज़बह कयूं उठ जो अंदरों हया कढियऊं उठ जे हियाम ते जिगर ते कारा कारा चिट्टा दाग हा पहाड़ फरमायूं ए शख्स या तोखे ख़बर कीअं पई चए साईं अपन ॾाॾनि खां उठ धारींदा चाढ़ींदा आहियूं हे जेको उठ आहे हिनखे गोरो ॼायो हो उहो कमज़ोर हो पी न पियो सघे मां चयो मथां मरी वञे उनखे मां कुठो पर हिनजे साम्हूं कुठो हे पंजे किले ते टुके पियो टोड़े पियो अखियुनि मां नीर पिया वहनि से ॿधल हो भॼी न पियो सघे इन टाइम में मुंहिंजो बाबो ॿाहिरि वलो आयो उहो ॾाढो मथे कावड़ियो बाबा उठ जे साम्हूं ॿचिड़े खे छो कुठो थी मां जो बीमार हो मरे पियो चए पासे ते कोई हाणे ने उठ जे चेहरे ते कारो दाग थी वियो चए बाबो तजर्बेकार हो पोइ मां उन तजर्बे खे ॻाल्हायो जंहिंमहिल ईअं चयईं पाण रोइण लॻा अखियूं मुबारक भरिजी आयूं पाण फरमायो मुंहिंजो हुसैन किथे हुसैन मुंहिंजो किथे सभु चइनि साईं जो कमु हूंदो बचिड़ो आहे संभालनि था वया सुहिणे माउ खे वठी आया जी बाबा साईं माण्हू मुंतज़र वेठा आहिनि अलाए साईं छो था सॾनि पाण परमानस दा मुंहिंजा बचड़ा सीने ते चोड़ो परे कर चोड़ो मुबारक परे था कनि मौला हैदर करार में सीने मुबारक खे चुमियूं विझनि था पाण फरमाइनि था उठ त जानवर आहे उहो बि बचड़ो अखियुनि जे साम्हूं ॿुधो अथऊं त हिकिड़ो दाग थी पियो अथसि मुंहिंजे हुसैन जा नंढा वॾा अखियुनि जे साम्हूं पवंदा चौनि महीननि जो असगर में हक़ मां खणंदसि त अकबर घोट खे कासिम घोट खे अखियुनि जे आलो शहीद कंदसि अलाए त केतिरा दाग मुंहिंजे बचड़े जे दिलि ते थींदा अखियुनि जे साम्हूं तीरनि तरारनि जी बारिश वरी उन्हनि जिस्मनि मुबारकनि ते घोड़ा डुकाया विया हंज में मासूम अली असगर जे गल मुबारक ते तीर वसाया विया सजे जे सजे हावेरी मुबारक जा पानी बंद कया विया आल बैत पाकन बीबन अमड़ियुनि खे उठनि ते घिटी घिटी फेरायो वियो सिर मुबारक नेज़े ते खया विया हिकिड़ी रिवायत में आ त 18 ॾींहं लॻा आहिनि शाम जे पहुचण ताईं इहे नेज़नि ते सिर खयूं नवां कपिड़ा पातियूं ट्रपा ॾींदा हलंदा हुआ ख़ुशियूं कंदा ईंदा हुआ विच ते ईसाइन जो ॻोठो खूह तऊं छोकिरी हुन जी पाणी भरण वई उन जो ॾिठो उहा बेहोश थी वई काफ़िलो ॾिसी काफ़िलो हलियो वियो छोकिरी न पहुती माइटनि संभाल कई डुकंदा आया पाणी भरण वई अची ॾिसंदि त बेहोश पई आहे अल्लाह समझूं था को जिन थियो अलाए हिसाब थियो पाड़ा वठी आया हथ पेर पहुचे नंढड़ी होश में आई छोकिरी रोइण लॻी छा थियो जिन थी को टेॾो थी कुझु टेॾो न थियो बाक़ी छा थियो आहे चई खूह ते पाणी भरण वञनि त हीअं काफ़िलो पियो अचे ॻाईंदो पियो अचे टपा ॾींदा पिया अचनि असां ॿारनि जी आदत थींदी आहे काफ़िला ॾिसंदा आहियूं ख़ुशि थींदा आहियूं अॼु बि गाॾियुनि जो काफ़िलो लॻे त भले ॿार रोड ते बीहंदा थी
चयो काफ़िलो हले पियो पर अजब जहिड़ी ॻाल्हि आहे उन्हनि काफ़िले जे विच में नेज़र ते सिर टंगियल हा सिर हुननि खे नवां कपिड़ा टपा ॾींदा पिया वञनि मां उन्हनि खे ॾिसां पई उन्हनि खे ॾिसां पई उन्हनि खे ॾिसां पई अॻियां ॾिसां त नंढड़े मासूम जो सिर आहे पर चमन मुबारकनि मां कीर वहेसि थो जे मां ॾिसी न सघियुसि मां किरी पियुसि बेहोश थी इहे ज़ुल्म कंहिंखे थिया इमाम साईं त सखा रब जी रज़ा जे लाइ असां सां जो ॿुधायो ते चप बि वढनि मुंहिंजा कन बि मुंहिंजा वढनि नक बि मुंहिंजो वढनि भले मुंहिंजे लाश जी तज़लील कनि त क़यामत जे ॾींहुं तोखे चवां तो त ॾिना हा पर तुंहिंजे नाले ते क़ुर्बान करे आयो तुंहिंजे दुश्मन मेरा तुंहिंजे लाइ वठिया थी त तूं मूंखे उहे इनाम ॾींदे त पोइ पछाड़ी में जामे शहादत मौला हुसैन खयो आहे पछाड़ी अवल इहे कमु थिया त पोइ छा थो सम्झे त शहीदनि जो सरदार इहो थींदो ॼाणियो शहीदनि जो सरदार इमाम आली मकाम कुरान में अज़मत बयान फरमाए थो मदीने जो साईं भी अज़मत बयान फरमाए थो पाण जेको आहे फरमाइनि था पिया पर छा जेको हाल आहे छा जेको शान आहे अल्लाह हे मुंहिंजा नंढड़ा नौजवाननि जा सरदार अॼु छा सरदारनि जो शान आहे मदीने जे साईं फरमायो हुसैन मिन्नी हुसैन मुंहिंजो हुसैन मिन्नी हुसैन मुंहिंजो मदीने जा साईं फरमाइनि हुसैन मुंहिंजो मौला हैदर करार फरमाए हुसैन मुंहिंजो अम्मा खातून जन्नत फरमाए हुसैन मुंहिंजो असाब फरमाइनि हुसैन असांजो साईं जो हिकिड़ो हिकिड़ो उम्मती चए हुसैन असांजो सारी खुदाई चए हुसैन असांजो जेको नेज़े जे लोक ते बि क़ुरान पढ़े त रब जी ज़ात बि फरमाए त हुसैन त महतो असीं नेज़े जे लोक ते जेको क़ुरान पढ़े सिर्फ़ ॿार पर मां सची ॾसां न साईं भले सभ जा हुजनि आहिनि मालिक आहिनि पर अथई सुञनि जा सुहाना ढरी थो करे छो बाबा करबला में इमाम साईं खे यकदम शहीद कयो हूं या टाइम ॾिनो हूं 9 ॾींहं 2 3 4 5 6 शहीद मुहर्रम ताईं अलाए केतिरा निमाज़ूं साईं जे गॾु पढ़ंदा छा चवंदा साईं भैया त करे भैया त कर साईं न कर साईं उहे सम्झंदा त साईं खे बादशाही खपे साईं गवर्नर ॾियूं था साईं ईअं न करे पाण फरमाइनि पिया त इहा ॻाल्हि ई कान्हे जेका तव्हां सम्झंदा असांजी त रज़ा ई कान्हे आहे असांजो त मक़सदु ई कोन ॿियो आहे बादशाहियूं त असां पंहिंजे गुलामनि खे ॾेई छॾींदा पर साईं अंधनि जे मग़ज़ में वेहे न अॼु बि माण्हुनि जा वलियनि जे मुतालिक़ उता सुता ख़्यालात ईंदा उन्हनि खे फ़क़ीर फ़ुक़रा सम्झाईंदा आहिनि इन्हनि जे मथे में नथी वेहे त उन्हनि यज़ीदनि जे मथे में वरी काॾूं पई वेहे ये पूरा 5-6 ॾींहं अर्ज़ कंदा रहिया साईं ईअं न कर हा कर पाण हाओ न पिया कनि छो न पिया कनि ओ जंहिंजो नानो नबी सरदार हुजे
जो यार हुजे ये लफ्ज़ फरमाया त मां जहिड़ो यज़ीद जे हथ में हथ नथो ॾेई सघे पोइ 3 ॾींहं उन्हनि पाणी बंदि कयो हाणे आख़िरकार जंग जे लाइ बि न विया लश्कर बि साईं सां कोन हो हर तरीक़े जी ऑफर कई वई हर तरीक़े जा ज़ुल्म कया विया पोइ बि जेकॾहिं बीठा छाजे लाइ बीठा पोइ बि उन उसूल जे लाइ बीठा जेको नेज़े मुबारक ते सिर मुबारक क़ुर जो पढ़े अॼु क़ुर जे बचा जे लाइ अॼु महबूब जे सुन्नत दीन जी बचा जे लाइ ये अहले सुन्नत कोशिश हुजण त हर मुस्लमान खे खपे जेको बि मुस्लमान आहे जेकॾहिं हुसैनी आहियूं त ज़ुल्म जे ख़िलाफ़ जदोजहद कयूं पाड़े ओड़े में सम्झायूं चोरनि खे बि सम्झायूं धाड़ेलनि खे बि सम्झायूं त पहिरीं इमाम साईं जो सचो दुख थी त पोइ इहे कम छॾे ॾे पछाड़ी जे ॿियो नथो थिए 5 वक़्त निमाज़ त पढ़ूं हा ता जे हुसैनी आहियूं त 5 वक़्त निमाज़ त पढ़ूं न घणो मतलब साहब में कहिड़ा 5 ई वक़्त पढ़ंदा हाणे हिते हिकु ॻाल्हि ॿुधायां हिकिड़ो थियो हो कूड़ जो अंधो अॻु पोइ कूड़ जो अंधो थियो पोइ अंधनि सां वञी पिनंदो पोइ उन्हनि सां पिने पोइ उहे पैसा तैसा उन्हनि जा खणी हक़ीक़ा करे कंहिंखे हिकु दफ़ो लॻे थी आहे पोइ हे भॼी वञे हो जाई अंधा हिनखे न ॾिसनि न हे बि अंधो हो पर ठगी करे खणी वेंदो पोइ हिकिड़े माण्हू चयो त हिनखे भई तप ॾियां ॾाढियूं ठगियूं आहिनि अंधे कयूं आहिनि पोइ न कुली अंधो अची हिन वटि अची गॾु रहंदो अला मां बि अंधो आहियां पिनंदासीं हाणे पिनी माल गॾु कयूं हाणे अचनि पिया त हिनखे ॾिनई त हे खणी पाण वटि रख मां हिन पेशाब करे अचां हे त हिरियल हो न उतां अंधो सुरी वञी ॿिए हंधि वेठो उहो ॾिसेसि सॼो आहे सॼो ॾिसेसि उहो त मोटी आयो ॾींदा हिते अंधनि वांगुरु करण लॻो काॾे वई अड़े काॾे वई हलियो वई अंधे जो ॿार खणी वई अड़े ख़ुदा पुॼंदो ईअं न कर ग़रीब सां ठगी न कर हीअं न कर घणो चयईं उहो हाणे परते वेठो आहे हिन जो हिकिड़ो पथर खणी आयो हुयो त सॼो न जेकॾहिं मां सचो आहियां तूं कूड़ो आहे अलाह कंदो कलंदर जी मार पवंदे कलंदर धुम कढाई हुयो त सॼो ज़टाक ॾींदुसि लॻुसि पर ठीकु आवाज़ न निकिरे मथां ख़बर पई हेॾो हूंदो आहे हरी परते थी वञी वेठो अथऊं अंदरि सड़े थो अड़े हुजे हा कलंदर जी मार पैसा वरी ॿियो पधर कई चङो वञा हया थी पा त ठारियां जेकॾहिं मञा खणी वियो मां ग़रीब अंधरे सां ठगी करे वियो आहियां अड़े अलाह कंदो पीर जी ॿार पवंदई दस जो कढायईं सुन खाई त मथां दाह कया ख़बर पईसि वरी अची ॿिए ते वेठो वरी हिन चोरी अंदरि सड़े थो चुप नथी अचे निकिरी वियो न त पीरान पीर साईं जे हिन मां न निकिरे हा कलंदर जे हिन मां न निकिरे हा पर पीउ वरी हिकिड़ो पथर खणी नवे में बिड़ाई जी मार पवंदई करे सट जो कढाई थोरा कयो हरामी तूं अंधो न आहे तूं सॼो आहे जाथे थो लिका त ठका थी थो अहिड़ो वाइदो न कजो हा सचो वाइदो कर 5 वक़्त वाइदो हाणे हथ खणो कजो सच जो मस्जिद में वेठा आहियो हा सणा जी 5 वक़्त नमाज़ पढ़ंदे त हुसैनी क़ुरान शरीफ़ पढ़ंदे त हुसैनी असां अहले सुन्नत वल जमाअत जो इहो ईमान आहे असांजो इहो अक़ीदो आहे त ख़ुशी हुजे दुख हुजे पर मुस्लमान जेको मदीने जे साईं जो आहे या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह हक़ तुक़ातिही
अल्लाह फरमाए तो मेरा मुसलमान बना तू अल्लाह को ॾिण पर हक़ ॾिजण जो वला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून तू मरे त मुसलमान थी मरे तो ते ठप्पा इस्लाम जे कमनि जा लॻल हुजनि अल्लाह ताला हिन मजलिस खे क़बूल फरमाए जेको हे तव्हां कयो आहे हिनखे क़बूल फरमाए अञा साईं खे चवंदा 5 मिंट हाणे मां हिकिड़ो तव्हांखे ॿुधायां थो छा हिकिड़े भेरे अखर जी त ॿुधई न हिकिड़े भेरे ॿिन्ही शहज़ादनि खे शौक़ जो त मल था बना हाणे ॿई पाण में मल करण लॻा त सरकार आया मदीने जा साईं आया ॿिन्ही खे कुल्हनि ते खणी घुमाईंदा हुआ सजदे में पुठी मुबारक ते चढ़ंदा हुआ त सजदा दीर्घा कंदा हुआ रात जो रोईंदा हुआ त महबूब हवेली मुबारक तो हली ईंदा हुआ एॾा शहज़ादा प्यारा हुआ पाण जो आया त अची वॾे साईं इमाम हसन खे फरमाइण लॻा हसन खे पाह ऐं वठ हीअं टंग खे पकड़ेसि साईं जा दस हाणे मल जा अंग कर जो ॾसजनि त इते इहो मंज़र सैयदा ॾिसे थी पई जीजल अम्मा ॾिसे थी पई पाण ॾिसी अरज़ थी करे मुंहिंजा मिठा बाबा हसन खे त तरीक़ो ॾसियो था पिया हुसैन त नंढड़ो आहे नंढड़े खे नथा ॾसियो वॾे खे था ॾसियो पाण फरमायूं अम्मा होॾे ॾिस होॾे ॾिस जिब्राईल हुसैन सां गॾु बीठो थी हुनखे पियो थो ॾस अल्लाह सुना मलाइक जंजे लाइ लही चंद मुंहिंजा साईं पिया फरमाइनि जे रज़ा ते राज़ी न रहनि हा ऐं पंहिंजी ताक़त हलाइनि हा त अवल त ककर मथां भरिजी अचनि हा जेके तंबू जे मथां वसनि हा पाणी छो त सरदार हा फुरात नदी उथली पिया उथली ऐं अची तंबू मुबारक जा कदम ते बि पाणी पुॼाए वञे बेशक यज़ीदी उते ईअं मरी वञनि हा जीअं किवलियूं कोसी वारीअ में मरी वञनि पर पाण रज़ा ते राज़ी हा कहिड़ी रज़ा ते ओ जेको नंढे हूंदे जो वाइदो नाने नबीअ जी बाबे अलीअ जी हुसैन पूरी कई वसीयत पहिरियों दुआऊं घुरियूं उम्मत लाइ पोइ शहीदनि मणी शहादत वक़्तु बरखा पढ़ियूं निमाज़ूं सजदे में साईं सिर ॾियनि पिया ओ कदा त जिब्राईल हो सलामी कदा त क़ैदी बणिया वञनि पिया इन बेमिसाल उज़मा शहादत ॻाइण जी असांखे ताक़त कान्हे जेका जमायत आई उन जी मोहबत अखियुनि जा ॿुड़ा क़बूल फरमाए इन सिक मोहबत जे सदके क़यामत जे ॾींहुं सैयद शोधा जी शफ़ाअत नसीब करणु फरमाए बीमारियूं तकलीफ़ूं दूर थियनि गुनाहनि जी माफ़ी ॾिए दीन इस्लाम ते साबित क़दमी थिए हाफ़िज़ ग़ुलाम मुस्तफ़ा ऐं ॿियनि बीमारनि खे सिहत मिले जन जलसो करायो आहे तन जी ख़िदमत मोहब्बत क़बूल पए जामे दर में सुखने उन्हनि ते रहमतूं करम थियनि जेके हली आया आहिनि जलसे ते उन्हनि ते रहमतूं थियनि मुल्क जो ख़ैर पाड़े ओड़े जो ख़ैर मुसलमाननि जो ख़ैर कहिड़ी महफ़िल